अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं, कर्ज़ ते गाड़ी ख़रीद करे पैसनि ते विकिरो करणु जाइज़ आहे? हमरा तो चवे मां ओधर ते गाड़ी वठी करे, मिसाल गाड़ी वरितई वञी 15 लाख रुपए जी खपाई 10 लाख रुपए, इहो जाइज़ आहे? साॻे माण्हू खे न खपाए ॾे, ॿिए माण्हू खे जेकॾहिं खपाए ॾे तो जाइज़ आहे। पर मां हिकिड़ो ज़ाती गुज़ारिश कयां थो, इन कारोबार खां पाण खे बचायो, छो त इन में खोड़ सारी सूरतुनि जेके व्याज जे अंदरि, मिसाल थो ॾियां, हाणे जंहिं माण्हू 15 लाख रुपए में गाड़ी वरिती आहे न, ठीकु आहे, हाणे जॾहिं हुन साल ते वरिती, रख ते या 6 महीननि ते या साल ते, टाइम जॾहिं पूरो थींदो मालिक जी बीहंदो त पैसा ॾे, हे चवंदो यार मूंखे कुझु मोहलत ॾे। पोइ हिकिड़ा दोस्त जॾहिं महीनो या 10 ॾियारा या 15 ॾियारा या 20 ॾियारा वधी वेंदा आहिनि, उनखां मथी पैसा वठंदा आहिनि। हाणे तूं असांखे महीनो लेट कयो आहे, इहे 15 लख मां ॿिए कारोबार में हणा त मूंखे 50,000 बचिया। हाणे 15 लख 50,000, 15 लख हिकु रुपयो, 15 लख हिकु रुपए जे अंदरि 100 पैसा आहिनि, हिकु पैसो बि जेकॾहिं मथे वरितई त सॼो मामिलो सूद जे अंदरि दाख़िल थी वियो। अच्छा, ॿी सूरत असांजे इलाइक़े में शहदाद कोट हुनजे अतराफ़ जे अंदरि इहा आहे, वरी छा कंदा, हाणे टाइम ते पैसा न ॾिनई न, पोइ हिकिड़ा माण्हू वरी उहे निमाज़ बि पढ़ंदा, हज बि कंदा, रोज़ो बि रखंदा, ज़कात बि ॾींदा, पाण खे शरीयत जो पाबंद बि सम्झंदा, पोइ छा कंदा, हुनजे तरफ़ां वञी पाण वञी गाॾियूं वठंदा। उहो हिननि खे न चवंदो, हो त मजबूर आहे वीचारो, जंहिंखे पैसा ॾियणा आहिनि, अदा मां वटि हाली पैसा न आहिनि, मोहलत ॾियो, न त न असां वञी तुंहिंजे उनजी मर्ज़ी खां ख़िलाफ़ु, उनजी मर्ज़ी खां बग़ैर वञी करे गाॾियूं शहर मां वञी वठंदा। आई ॻाल्हि सम्झे, 15 लख जूं गाॾियूं वठंदा, ईअं माण्हू जा ख़ानदान, पोइ हुनखे जेके 5-10 लख रुपया लॻा, उहे बि हुनखे, हे बि मामिलो सूद में थी वियो, हो अॻिलो मामिलो बि सूद में थी वियो। ईअं माण्हुनि जा झुॻा ऐं घर तबाह थिया आहिनि। महिरबानी करे जेके दीनदार माण्हू आहियो, इन कर्ज़ वारे मामले में सभ खां वधीक एहतियात कयो, न त व्याज वारो मामिलो, व्याज जो हिकिड़ो जेको रुपयो आहे, उनजो नंढे में नंढो गुनाह पंहिंजी माउ सां, सॻी माउ सां ज़िना करणु 70 मरतबा ज़िना करण खां वधीक आहे, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे।